सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ काबीना के इजलास में अहम फैसलन की मंजूरी ॾिनी वई। SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब इजलास में सूबाई वज़ीरन, सलाहकारन, ख़ास मददगारन, चीफ सेक्रेटरी, चेयरमैन PND, प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल आफ़ीसरन शिरकत कई। काबीना तुर्की में ज़लज़ले सबब थियल जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो। सिंध के वॾे वज़ीर ॾुख जी हिन घड़ी में सिंध की अवाम तरफ़ां तुर्की की अवाम सां यकजहतीअ जो इज़हार कयो। सिंध काबीना हैदराबाद प्रेस क्लब के लतीफ़ाबाद में 75 एकड़ ज़मीन ॾेई छॾी। काबीना ज़मीन जे रजिस्ट्रेशन ऐं ॿियनि कमनि लाइ 11 मिलियन रुपयनि जी ग्रांट जी मंजूरी ॾिनी। काबीना बोर्ड दौरान मुख़्तलिफ़ खातनि जे ज़रूरी ख़र्चनि लाइ 25 अरब रुपया जारी करे छॾिया। काबीना 25 अरब रुपयनि जा फंड जारी करण जी मंजूरी बि ॾेई छॾी। सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ खातनि जो रिकॉर्ड महफ़ूज़ करण लाइ कमेटी क़ाइमु कई, जंहिंमें रेवेन्यू वारो वज़ीर, ख़ास मददगार तारिक हसन, सेक्रेटरी GDA ऐं सेक्रेटरी आर्कियोलॉजी शामिल आहिनि। कमेटी ज़मीनुनि जो रिकॉर्ड महफ़ूज़ करण वारे कम जो जाइज़ो वठंदी। काबीना सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी जी पोस्ट ग्रेड BS 19 ऐं ॿियनि ग्रेडनि खे BS 20 करे छॾियो।